बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान आयात रोशन थियो जहान। चमक्या ज़मीनु आसमान कशफत तुजा बिजमालिही। आनूर आका दर असल नूरी सदन सारो नस्ल सीरत ऐ सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही। या जिज़ उन जो गुलाम आ पढ़ दो सलातो सलाम या विरद सुबह शाम या सल्लु अलैहि व आलिही। बुलंद आवाज सा शौक़ी मोहब्बत सा सभी कटी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। मोहब्बत सा बुलंद आवाज सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका। हमदई सलात का बाद में वाजिब सदर मोहतरमुल मुकाम सदर महफिल अते मौलाना खलीफा सईद मोहम्मद दोस्त मोहम्मद ताहिरी नक्शबंदी दामत बरकातुहुल कुदसिय्या अजीज़ुल क़द्र ज़ी वक़ार उलमाए किराम खुलफ़ाए ज़ाम सादात किराम सनाखानी रसूल ऐ मुझा प्यारा मुसलमान भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानुहु जी तौफ़ीक़ इनायत सां असां अवां खे हिन जाइ ते अज़ीम शान सालियाना यारी शरीफ जी महफिल में हाज़िरी जो शरफ गल थियण जो मौक़ो ॿुधण ऐं ॿुधाइण जो शरफ नसीब थियो आहे। दुआ है अल्लाह ताला शाल सां अवां सभिनी जी इन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूरी मक़बूल फरमाए। बुंदी ॻोठ जे नौजवान आशिकन मोहब्बत वारनि इन महफिल खे सजायो। दुआ है अल्लाह ताला उन्हनि जे इन ख़र्च के खैरात के पंहिंजी बारगाह में मंज़ूरी मक़बूल फरमाए। उन्हनि जे माल में इज्जत में आबरू में बच्चन में बरकतों ऐं रहमतों नसीब फरमाए। मूं अवां साहिबनि जे साम्हूं अव्वलन इब्तिदा में जेका आए करीमा तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। इन आयत सबूरीअ में अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजी ज़ात जे बारे में अक़ीदो सेखारियो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो दुनिया के अंदर जेकी भी तरफ ऐं किनारा ऐं जिहतूं आहिनि वे सभई तरफ किनारा जिहतूं अल्लाह जे लाइ आहिनि। पर खुदा जी ज़ात बाबरकात हिन आयत सबूरीअ में बिन तरफनि जो ज़िक्र फरमायो। मुफ़स्सिरीन इकराम फरमाइन था लफ्ज़ तबिन तरफन जे लाइ इस्तेमाल थिया आहिनि
पर इनमा मुराद जुमला की हसनाई तरफ आए। अल्लाह की ज़ाती बाबरकात फरमायो वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब फ़अयनमा तुवल्लू फ़सम्मा वजहुल्लाह। सुभान अल्लाह। मशरिक़ ऐ मग़रिब यानी ओभर ऐं ओलह ए बई तरफ़ अल्लाह जी लाइ आहिनि। फ़अयनमा तुवल्लू फ़सम्मा वजहुल्लाह। मुंहिंजा बाना अवां जिंहिं बि तरफ़ रुख़ कंदो मुझे रहमत जी तलाश कंदो मूं रब जी रहमत ऐं फज़ल अवां खे उन तरफ़ खां मिलंदो। इन्नल्लाह वासिउन अलीम। बेशक मां अल्लाह वसाअतन वारो आहियां, कुशादगीअ वारो आहियां। अल्लाह जी ज़ाती बाबरकात पंहिंजी ज़ात जे बारे में इहो अक़ीदो सेखारियो मोमिननि खे त मां रब खे हिकु तरफ़ जो मोहताज न आहियां। इएं न आहे त मां उत्तर में तव्हांखे मिलंदुसि ॾखिण में न, ओभर में मिलंदुसि ओलह में न, ओलह में मिलंदुसि त ओभर में न। अल्लाह जी ज़ाती बाबरकात फरमाए हिन काइनात जी जंहिं सिमत जंहिं तरफ़ जंहिं किनारे अवां रुख़ कंदो जिथां बि अवां वेंदो मुंहिंजी रहमत ऐं फज़ल खे तलाश कंदो मूं अल्लाह जी रहमत अवां खे उन जाइ तां मिलंदी। ऐं मूं रब जी ज़ात का महदूद ज़ात न, मुंहिंजी ज़ात ला महदूद आहे। मां वुसअतन वारो आहियां, कुशादगीअ वारो आहियां। सुणे भिटाई रहमतुल्लाह अलैह इन आए करीम जे तर्जुमे तफसीरी फ़लसफ़े के पंहिंजे अंदाज़ में बयान फरमायो। फरमाए तो कसर हिक कोड़े कर सिगणे खियूं जादऊ कया परख तादऊ साजन सामहू। अल्लाह जी ज़ाते बाबरकात जे उन्हीं रहमत फज़ल के तलाश करण जे लाइ बाने के हिकड़े तरफ़ जी एहतियात जी ज़रूरत न आहे। रब जी ज़ाते बाबरकात फरमायो मुंहिंजी रहमत व रहमती वसिअत कुल्ल शै। हर शइ मुंहिंजी रहमत जे इहाते में आहे, हर शइ खे मुंहिंजी रहमत मुहीत आहे। हर शइ खे अल्लाह पंहिंजी रहमत जे आगोश में वरितो आहे। का बि काइनात जे अंदरि का शइ न आहे जेका रहमत खुदाबंदी खां परे हुजे। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए जेकॾहिं तूं मुंहिंजी रहमत जी तलाश निकितो आहीं, मूं रब जी ज़ात जी ॻोल्हा में निकितो आहीं त मां हिक तरफ़ में न आहियां। जेॾां बि रुख़ कंदे मूं अल्लाह जी तलाश कंदे त मुंहिंजो फज़ल ऐं रहमत तोखे उतां मिलंदो। सुणे भिटाई रहमतुल्लाह अलैह इहे बि फरमायो तनाए नेण निहार तू में तेरो दोस्त पर तू किना बेड़ हंध न निहार पर पंहिंजे क़ल्ब ॾे पंहिंजे सीने ॾे पंहिंजे वजूद ॾे पंहिंजे बातिन ॾे तवज्जो कर रब तोखे हिते बि मिलंदो। हाणे अल्लाह जी ज़ाते बाबरकात जो पंहिंजी ज़ात लाइ अक़ीदो सेखारियो। अब असां सभी जो ईमान अल्लाह जी ज़ाते बाबरकात जेको फरमायो सो सच्चा सच्चा न बाबा हथ मथे खणी ॿुधाए सभी जो अक़ीदो ईमान अल्लाह जी रहमत ऐं फज़ल हर जगह मौजूद है। वो सवाल तो ज़हन में पैदा थे ए मालिकुल मुल्क ये तुझी रहमत तुझो फज़ल तुझी ज़ात जो नूर ऐं जोहर कायनात के हर जिहत में हर सिमत हर किनारे में तुझो फज़ल ऐं रहमत मौजूद है। पो रब करीम तो असां मोमिनन के पंहिंजन बानन के पंहिंजी बंदगी करण जे लाइ हिकु तरफ़ छो मुअय्यन करे ॾिनो। अब असां नमाज़ कहिड़े मुंहुं करे पढ़ंदा आहियूं ॻाल्हायो क़िबले ॾे काबतुल्लाह। असांखे काबतुल्लाह क़िबलो रुख़ पए थो ओलह का असांजी ज़मीनी जोग्राफियाई हैयत कैफ़ियत हालत इहा आहे। पर जेकॾहिं दुनिया जा ॿिया मुस्लमान जेके ख़ित्ते अर्ज़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहनि था कन के ॾखण खां कन के उत्तर खां कन के ओलह खां कन के ओभर खां खाना काबा पवे थो उहे ओॾां रुख़ करे निमाज़ पढ़नि था। अल्लाह
अल्लाह जी बंदगी कम था बंदगी इबादत नमाज जेला अव्वल शर्त अल्लाह ताला जिहद रखिया ऐ रब्बे करीम रे तुझी साथ हर जिहद हर तरफ हर किनारे हर सिस्ट में मौजूदा ओ रब्बे करीम तो असा के एक तरफ मोहकड़ा जेला छो फरमायो अल्लाह जी ज़ाती बाबरकात या गाल समझाए वजाहत बयान फरमाई तबाना मुरब्बा के एक तरफ जी जरूरत आहे पर यो जेको तरफ मुकर्रर कयो वियो आहे इहो इन जे लाइ जो इन तरफ जे तअय्युन ऐं मुकर्रर करण में मुंहिंजे महबूब जी इरादत ऐं चाहत शामिल हुई अल्लाह जी ज़ाती बाबरकात फरमाए क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्दाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम वहैसुमा कुंतुम फवल्लू वजूहकुम शत्रहु वइन्नल्लज़ीना ऊतुल किताब लयअलमूना अन्नहुल हक़्क़ु मिन रब्बिहिम वमल्लाहु बिगाफिलिन अम्मा यअमलून। अल्लाह जी प्यारे महबूब नमाज पे पढ़ी बुखारी शरीफ के लफ्ज़ वहुम सुफूफुन फिस सलात नमाज में महबूब ऐं सहाबी सफ़ बदियो बीठा नमाज पढ़ाईंदे महबूबन जे पाक क़ल्बे अतहर में ख्याल गुज़रियो या इरादत पैदा थी शौक़ ऐं ज़ौक़ जागियो इहो इरादो पैदा थियो जेकर अल्लाह असां के मक्कतुल मुकर्रमा में खाना काबा बैतुल्लाहिल हराम ओ असां के क़िबलो बनाए दे उन तरफ असां उन मुतरफ मो करे असां नमाज़ पढ़ो जेकर रब असां के इहो क़िबलो बनाए दे इहो ख्याल या इरादत इहो शौक़ या चाहत महबूब जी ज़ाती बाबरकात के पाक क़ल्बे मुनव्वर पैदा थिया मुस्तफा करीम नमाज में अल्लाह का लफ्ज़ साया दुआ न घुरिया रबो महबूब ये चाहे पंहिंजो निगाहूं मथे कयो अल्लाह जी ज़ाती बाबरकात पंहिंजे हबीब जे नेणनि जो ज़िक्र करे फरमायो क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समा ऐ मुझा हबीब मुकर्रम तू चाहत इरादत सा मुडे निहारी मुझी रहमत भला कीअं गवारा कंदी जो तू मुडे निहारी मां तोरे तवज्जो न कया दिल पर मां तुझे दिल जो इरादो जाने वरतो आ हाणे तुझे दिल जी चाहत आहे त तोखे खाना काबा बैतुल्लाहिल हराम इहो मुकर करे जा त मुझा हबीब या गाल मुझे रहमत खां बईदा तू जेका चाही त तोखे इंतजार कराया व हैसुमा कुंतुम फवल्लू वजूहकुम शत्रहु ऐ मुझे महबूब जा गुलामो सहाबियो इन वक्त इन चाहते जे कम में आयो चाथे बमा बिठायो जो कुछ भी कयो पिया अमा हिनरई पंहिंजो रुख उन तरफ फिरायो जिथे मुझो दिल भर महबूब चाहे थो अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायो इन खाने काबे दे रुख करण इन हिकड़े पासे के तअय्युन करे मुकर्रर बनायण इन में मां रब जी रुगो मशीयत न मुझे महबूब जी इरादत चाहत मुस्तफा जो ज़ौक़ ऐं शौक़ शामिल आ हाणे बुधो ईमान वारो मां अल्लाह के तरफ जी जरूरत न आहे पर चूंकि मुझे महबूब इन तरफ के पसंद फरमायो आ हाणे मुझो कुलियो कानून ऐं कुदरत जो इहो कानून आ हाणे जेकॾहिं जेको मुझी बंदगी करण चाहींदो उन के इन रुख ते भी ही मुझी बंदगी करनी पवंदी उन जी नमाज कबूल कंदुस जेको इन जिहद के अपनाईंदो बाकी जेकॾहिं को बे तरफ मुंह करे नमाज बंदगी करे मां अल्लाह त ॾिसण वारो आहियां पर कबूल न कंदुस छो त इन तरफ के मुझे महबूब चाहियो आ मुंहिंजी इरादत मुस्तफा सां यानी खुदा के पंहिंजे महबूब जी इरादत ऐं महबूब जी चाहत पसंद शरीयत में इन शइ जो नालो अब इहा ॻाल्हि छा सहाबा सम्झंदा हुआ जेकॾहिं सहाबा जो इहो अक़ीदो न हो त पोइ असांजो चवण ई चाहियो आहे सहाबा खां पुछूं उन्हनि जो छा अक़ीदो हो अहले तशरीह जो आलिम मुज्तहिद आलिम
मुल्ला बाज़री ईरानी वॾो शाइर भी थी गुज़रियो आहे फारसी ज़बान जो। उन इस्लामी तारीख़ी वाक़िआत खे मंज़ूर शार में बयान कयो ऐं किताब उन लिखियो आहे। उहो किताब मुरतब कई, उन जो नालो रखे हमला हैदरी। उनमें उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो वाक़ियो बयान तो करे। मौक़ियो आहे सुलह हुदैबिया जो। मुझे महबूब अलैहिस्सलाम वसलाम जी ज़ाते अक़दस उस्मान गनी के पंहिंजी तरफ़ा एलची बनाए कुरैश मक्का ने मोकिलियो त उस्मान वञी पंहिंजी क़ौम खे ॻाल्हि ॿुधा, मां मुहम्मद ते विण कोन आयो आहियां, जंग करण कोन आयो आहियां। वञ के ॿुधा 3 ॾींहं असां मके में रहंदासीं, अमन इत्मीनान सां रहंदासीं, अल्लाह जे घर जो तवाफ कंदासीं, सही कंदासीं, उम्र अदा कंदासीं, 3 ॾींहंनि खां बाद में मके खे छॾे हलिया वेंदासीं। असांजो न को झगड़े जो इरादो आहे, न को अहिड़ी का ॻाल्हि आहे। असीं इहराम ॿधी निकिता आहियूं ऐं ॻाल्हि इहा आहे वञी पंहिंजी क़ौम खे सम्झा। उस्मान गनी सुर्ख़ ॾाची ते सवार थी महबूब जो इहो पैगाम खणी कुरैश मक्का ॾे वञण लॻो आहे। सहाबा महबूब जे प्यारे उस्मान गनी खे मक्के में वेंदे ॾिसी इहे पाण में चवण लॻा, खुशहाल उस्मान पाए तिराम के शद्क़े से मतश बेतुल हराम। तो उस्मान गनी जो कहिड़ो न भाग भलो आहे। असां हिते वेठा हूं, वो वञी पहिरीं खाने काबे जो तवाफ कंदो, अल्लाह जे घर जो तवाफ करे उम्र अदा कंदो। या पाण में पिया कनि मुंहिंजे महबूब या ॻाल्हि ॿुधी रसूले ख़ुदा चूं सुनी थी सुखन बपा सब चुनी गुफ्त बा अंजुमन। महबूबे किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा का पुछो सहाबियो अमा केड़ी ॻाल्हि पिया कयो? सहाबा को या रसूल अल्लाह उस्मान गनी वञी ख़ुदा जे घर जो तवाफ कंदो, असां खां पहिरियां अल्लाह जे घर जी ज़ियारत कंदो ऐं तवाफ ऐं उम्रो अदा कंदो। मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए सहाबियो इहो अव्हां जो ख़्याल आहे, पर मां मोहम्मद जो ख़्याल को ॿियो आहे। उस्मान तारीम माई गुमा के तन्हा कुनद तोहफे आसिता। फरमाए मां मोहम्मद मुस्तफा जो गुमान ख्याल हुआ मुझो उस्मान गनी मु मोहम्मद खां बगैर अकेलो खाने काबे जो तवाफ को न कर। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह के मना फरमाया, पाण मना भी न कयो। अल्लाह जी तरफ का हुक्म का आयत नाज़िल थी या तो नबी का बगैर अकेलो उम्मती तवाफ न करे। फरमाया ये हुक्म में ना आगे वो उस्मान गनी ये छो न कदो। फरमाया ॾिसी वठजो उस्मान गनी मोहम्मद खां बगैर अकेलो खाने काबे जो तवाफ को न कदो। एड़ा उस्मान गनी आया कुरैश मक्का के महबूब जे मौक़िफ़ खां आगाही ॾिनो। वो चवण लगा उस्मान हाणे ॻाल्हि तुंहिंजूं असां ॿुधियूं आहिनि, ॻाल्हि इहा तय थी आहे, हक़ी फ़ैसिलो इहो आहे तुंहिंजे यार मोहम्मद ऐं उन जे असहाबनि खे मके में दाख़िल थियण कोन ॾींदासीं। हा तूं दाख़िल थी चुको आहे, मताफ में बीठो आहे। इन शेत फतुफ बिल बैत अगर तू चाही त खाने काबे जो तवाफ करे सघी थो। अरे उस्मान गनी खे इहे चयो, पाण फरमायो ऐ कुरैश मक्का ॿुधो मां उस्मान गनी जी अच्छी दाढ़ी इहे कान थी आहे, मां मुस्तफा करीम जी सुहबत में ईमान जो कमाल हासिल कयो आहे। मां को बेअकुल कोन आहियां के बेतो के तोहफे हरम पे रसूले खुदा न बाशद बर पीरे दानिश रवा। फरमाया मुझो ईमान मुझो अक़ल सलीम मूंखे इहा ॻाल्हि तो ॿुधाए त उस्मान बग़ैर मुस्तफा जे तोखे अकेलो तवाफ नाहे करणो। अल्लाह खाना काबा जी इज्जत के वधाए, पर मां तव्हां खे ॿुधायां जेसीं ताईं मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफा खाने काबे जो तवाफ न कंदो तेसीं ताईं मां खाने काबे जो तवाफ न कंदुसि। छो त खाने काबे खे इज्जत ॾियण वारो मोहम्मद मुस्तफा आहे। अब इहा अक़ीदत चाहत ऐं मारिफत सहाबा खे हासिल।
त दीन नालो आहे मुस्तफ़ा जी मोहब्बत जो। छा जो बाबा? महबूब जी मोहब्बत जो। सुणे हबीब फरमायो जेको ॼाणी वाणी पंहिंजी जान आज़ार में विझे, मौत जे मुंह में वञे ऐं उनखे पक हुजे त मां मरी पवंदुसि, मौत थींदो, पोइ बि पंहिंजी जान ॼाणी वाणी उन मौत जे मुंह में विझे। मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए उहा ख़ुदकुशी लिखे बि उन जो जनाज़ो बि न पढ़बो, ओ मां मुहम्मद जी शफ़ाअत खां महरूम, अल्लाह जी रहमत खां महरूम, छो त उन मायूसीअ में पंहिंजे मौत खे इख्तियार कयो आहे, ज़िंदगी जी आला नेमत खे, ख़ुदा जी नेमत खे ठुकरायो आहे, नाशुक्री कई आहे। पर मुंहिंजा अता ॿुधो मुंहिंजे महबूब जे सहाबा जो किरदार, उनखे ख़बर हुई जेकॾहिं के दुनियावी मक़सद जे लाइ मौत अची वियो त उहो ख़ुदकुशी जो मौत आहे, पर जेकॾहिं अल्लाह जे हबीब जे चाहत ऐं मोहब्बत में मौत अचे त उहो मौत ईमान जो जोहर कमाल थी पवंदो। सोने अबू बकर सिद्दीक़ छा कयो? गार में जॾहिं साईं खे खुड़ीअ में नांग ॾंगे पियो, इमाम कुर्तबी वाक़ियो आंदियो त 9 दफ़ा साईं खे नांग ॾंगियो हुयो। अबू बकर बि हो ऐं नांग बि हो, हिक मशूक जा आशिक ॿई। अबू बकर बि हो ऐं नांग बि हो, हिक मशूक जा आशिक ॿई। न सिद्दीक़ कयो पैर परे घट नीह जी बाज़ी नागन कई। था चवन जबल जी चोटीअ ते ही सभु कुझु हारे सोने थियो, मौला मुहम्मद मां बेसा भला पर पुठ बासो बासे पई। अबू बकर बि हो ऐं नाग बि हो, हिक मशूक जा आशिक ॿई। पंहिंजी चादर पाड़े बंदे बिल्कुल सिद्दीक़ सभई सोराख़ कया। अबा खटियो उनना जिन ख़िदमत कई, खटियो के ना जिन ख़िदमत कई, हर के ख़िदमत कर्द मखदूम शुद। नफलन ते जिन ज़ोर रखियो, वज़ीफ़न ते जिन ज़ोर रखियो, वॾियूं वॾियूं तस्वीरूं ठाराए सॼो ॾींहुं वेठा वज़ीफ़ा पढ़नि, उहे ईअं चिलण वारा रहिजी विया। मक़ाम ते उहे पहुता जिन सिद्दीक़ अकबर वांगुरु यार जे मथां जान बि क़ुर्बान करे छॾी। मारिफ़त ऐं तरीक़त जो रस्तो इहो अथव। पंहिंजी चादर फाड़े बंदे बिल्कुल सिद्दीक़ सभई सोराख़ कया। वयो कपड़े जो कम पूरो थी विथी वार जड़ी कार जी वई। अबू बकर बि हो ऐं नाग बि हो, हिक मशूक जा आशिक ॿई। गली चवरायो त अञा लुत्फ़ वधीक ईंदो। अबू बकर बि हो ऐं नाग बि हो, हिक मशूक जा आशिक ॿई। सोराख़ बंदि कई, हिकिड़ो रहिजी वियो। पोइ हेठां तरफ़ साईं उते पंहिंजे पेर जी खुड़ी रखी महबूबन चयसि कयो या रसूल अल्लाह हाणे अचो। महबूब जी जो अंदर तशरीफ़ फरमा थिया। फरमाया अबू बकर बेह, अॼु मां तुंहिंजी झोलीअ में पंहिंजो सरे अनवर रखी आराम करणु थो चाहियां। जाते सफ़ होते सो राख मथा खणी यार रखी आप जी खुड़ी। जाते सफ़ होते सो राख मथा खणी यार रखी
सुनी रहो हजमे रहो चाह मठा महबूब के चई अबू बकर हो आई ना गोबे हो हित आशुक जा आशिक वई सुन अबू बकर सिद्दीक खुदा का दुआ करंदो हो अन नजर इला वजह रसूलुल्लाह मुझी अख हुजे मुस्तफा जो चेहरो हुजे रब फरमाए अबू बकर अज तू अकेलो आ मुझो दिल बल तुझे झोली में आ अज मुस्तफा जो दीदार भी कर पर इम्तिहान जरूर थी दो ॾिसूं था त यार जे दीदार में महब अहिया ना गजा डंग ॾिसी पंहिंजे पाण खे हिराए तो अबू बकर सिद्दीक मुस्तफा जो दीदार पियो करे गारे का देखो तो मंजर को है बैठा गोद में लेकर सरवरे आलम कासरे अनवर रदी अल्लाह ताला अन्हु मुस्तफा जो दीदार को सुभान कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक जे उन्हीअ अखियुनि वारे दीदार था जो महबूब जे पाक चेहरे में अखियूं खुथल सुभान एक यारो दीदार जा एक यारो मुरादू मारे पियो पियो यारो दीदार जा जग जाचे अबू बकर मुस्तफा जो दीदार पियो करे होना ना कोई रास्ता पियो बोले त किथा रस्तो मिले त मां मुस्तफा जो दीदार इमाम कुर्तबी तो फरमाए त ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने का अल्लाह का दुआ घुरी हिंद मौला जे जो जिक्र सुनो ईसा पियो करे उन दिलबर मोहम्मद मुस्तफा जो मुखे भी दीदार अता करा मुझा मौला तो मुखे नाम बनायो तुझे इने तखलीक ते मां शुक्रगुजार आया मां पेशगी को तो गया बस एतरी मेहरबानी कर जो तक रस जिथे तुझो महबूब ईंदो अल्लाह उनके उन मारिफत ॾिनी उन रस्ता ठाहे छॾिया मुख़्तलिफ़ जो यार चे त मां देर न कया पंहिंजे पीउ जो दीदार कया हेॾा अबू बकर सिद्दीक सुराख बंद करे छॾिया हाणे नाग बि उहो ई रस्तो इख्तियार कयो जिथे अबू बकर सिद्दीक खुड़ी रखी हुई सुभान एक यार मुरादू माणे पियो पियो यार दीदार जा तक जाचे उते मां पे हो जा हाजिर जो अदा ॾिसण वटो इहा महफिल हुई उते मां पे हो जा हाजिर जो अदा ॾिसण वटो इहा महफिल हुई अबू बकर बि हो ऐं नाग बि हो हिक माशूक जा आशिक वई वाह सिद्दीक अकबर जॾहिं नाग डंगण शुरू कयो ज़बान हाल सां चवण लॻो अबू बकर खुड़ी हटा रस्तो साफ़ कर साईं फरमा जे खुड़ी हटाईंदुसि त खुड़ी चुरंदी महबूब जो आराम में खलल थींदो जान वने त वने पर मुस्तफा जे आराम में खलल न अचे नाग चवण लॻो सीमा तुंहिंजे ज़ेर जिस्म में ज़हर पलटींदुसि फरमाई था खाओ भली खाओ खुड़ी न खणबी सिद्दीक सदके थींदो रग रग खोरे रसूल सां हिते अबू बकर अजड़ी दो ओ परे रखण को हाज़िर ही परवाने जो पेरो आ मगर यार मुझे खज में सुतल जिस सकेरो आ तॾे तुझे आया सी तो विधो नाग मेरो आ मगर यार मुझे खज में सुतल जिस सकेरो
नाग चमन लगो सही मां जे कॾहिं पंहिंजे जिस्म जो ज़हर तुंहिंजे जिस्म में दाख़िल कयो त तुंहिंजो मौत यकीनी आहे, मुंहिंजो ज़हर ज़हर क़ातिल आहे, तुंहिंजो मौत वाक़ई थी वेंदो। साईं तूं फरमाए मां सिद्दीक़ अकबर आहियां, मुंहिंजो अक़ीदो ऐं ईमान कचो नाहे, जेको तोखे करिणो आहे सो करे छॾ, मुंहिंजी जान बचाइण वारो मुंहिंजो महबूब मूं वटि वेठो, मुंहिंजो अक़ीदो कचो नाहे। सुभान अल्लाह। डंगा हणी आसार भनी ने नाग फिक्र को नाहे, छो त हयाती बख्शण वारो मूं वटि हाज़िर आहे। ओ जॾहिं जागंदो मुंहिंजो जानी त पोइ ख़ैर आ, मगर यार मुंहिंजे गंज में सुतल ॾिस त केर नव रंग हया ज़हर पलटियो, अखियुनि मां बेक़रार पाणी लही आयो, महबूब जे पाक चेहरे अनवर ते घोड़ा कया, मुस्तफ़ा करीम निगाह खोली फरमाया मां युबकीक या अबा बकरिन, अबा बकर ॿुधा तोखे कहिड़ो आयो आहे, अर्ज़ तो करे मुंहिंजा सोना हबीब पेर जे हेठां फुली का शइ ॾंगे रही आहे, फरमाया पेर हटा, हटाए त नागु निकिरी आयो, महबूबन पंहिंजी लोहा बेदखन अबू बकर सिद्दीक़ जे खुड़ीअ ते लॻाई त काॾे ॾंग जो ज़हर जो निशान वियो, काॾे ओ ज़हर जो असर वियो, ख़ुदा जे हबीब जी फिनी लॻंदी वई त ज़िंदगी मिलंदी वई। अबा इहो त मुस्तफ़ा जो मोजज़ो, अबू बकर सिद्दीक़ खे नई ज़िंदगी वराए ॾिनो, पर अबू बकर त पंहिंजे यार ते पंहिंजी जान कुर्बान कई न। छा अकुल कोन हुस त नाग ॾंगे पियो, ज़हर दाख़िल थींदो त मौत वाक़िअ थींदो, पर अबू बकर सिद्दीक़ चयो जे दुनिया जो को मामलो हुजे, मायूसी हुजे त इहा ख़ुदकुशी आहे, पर हाओ जेकॾहिं यार जी ख़िदमत हुजे, मुस्तफ़ा जे आराम जो ख़्याल हुजे, मुहम्मद आका जी मुहब्बत हुजे, जान वञे त ख़ुदा खे इहो ईमान पसंद आहे। सब कुछ महबूब जी मोहब्बत जो नालो, सब कुछ मुस्तफ़ा जी मोहब्बत जो नालो, ईमान इस्लाम दीन सरापा चाहते मुस्तफ़ा। बुखारी शरीफ जी हदीस, सहाबा जो अमल छा, उन्हनि जो किरदार छा, उन्हनि दीन खे कीअं सम्झो। उरवा बिन मसऊद सक़फ़ी बनो सक़फ़ कबीले जो सरदार, ताइफ़ जो रहण वारो, बनो वजीर हो, सुलह हुदैबिया जे मौके ते कुरैशी मक्का वटि आयल हो, उन्हनि सां उन्हनि जो यारानो दोस्ती हुई। चवण लॻो मां ॻाल्हियुनि जो माहिर आहियां, तव्हां पाण में हिकु पासे विमाइट, तव्हां बि माइट, जे जंगियूं थियूं, तलवारूं खॼंदियूं, खून रेज़ी थींदी, पाण में न विढ़ो, मूंखे मौक़ो ॾियो, मां वञी मुहम्मद मुस्तफ़ा सां ॻाल्हाए अचां। चवण लॻा ठीकु आहे, वनी ॻाल्हि महबूब जी बारगाह में आयो। बुखारी शरीफ जी इन हदीस जा ॿ हिस्सा आहिनि, हिकिड़ो हिस्सो जंहिंमें सुलह हुदैबिया जा मामलात आहिनि, ॿियो हिस्सो जॾहिं उरवा बिन मसऊद महबूब जी बारगाह खां थी कुरैशी मक्का वटि आयो, उनखे चवण लॻो ऐ कुरैशी मक्का, तव्हां मूंखे सुञाणो था, लक़द वफ़दतु अलल मुलूक वफ़दतु अला क़ैसर व किस्रा व नजाशी, मां दुनिया जे वॾनि बादशाहनि जे दरबार में वियो आहियां, नजाशी वटि वियो आहियां, कैसर व किस्रा वटि वियो आहियां, मां वॾनि बादशाहनि जे दरबार में वञी उन्हनि जे दरबार जा आदाब ऐं ख़्याल ऐं प्रोटोकॉल ॾिठो आहे। पर ॿुधो जेकी कुझु मां अॼु मंज़र ॾिठो आहे, इन खां पहिरीं मुंहिंजी अखि अहिड़ो मंज़र न ॾिठो हुयो। छा ॾिठो अथई, जेतो जेको अदब ऐं मुहब्बत मुहम्मद जे असहाबनि जे दिलि में मुस्तफ़ा जे लाइ आहे, अहिड़ो अदब ऐं अहिड़ो एतिराम अॼु खां पोइ पहिरीं कोन ॾिठो। छा ॾिठी, लफ़्ज़ बयान थो करे, चेतो वल्लाह मुहम्मदन इन तनख़म नुख़ामतन इल्ला वक़अत कफ़ रजुलिन मिनहुम फदलक बिहा वजहहु व जिल्दह। फरमाए चए थो अल्लाह जी इज़्ज़त जो कसम, मूं महबूब खे ॾिठो, मुस्तफ़ा जा सहाबी महबूब खे ईअं घेरियो बीठा हुआ जीअं चोॾीअ जे चंड खे सितारा घेरियो बीहंदा। छा मंज़र हूंदो उन वक़्त जॾहिं महबूब सहाबा सां कठे हुए।
जब हुस्न था उनका जलवा नुमान का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। जिस वक्त थे खिदमत में उनकी अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। बेटा तो फरमाए अजीब मंजर हुजरे मुस्तफा दा सहाबी महबूब के घिर लगा। और मैं तो जोड़े जोड़ा जहान जी पाण कई पुरवार आदि हमी हाशमी सरसार सरसार सूबे सहाबा सत में मंजे मस्जिद मनिया तार चारी चका चौधार ओ या कादा हबीब जे तो मुस्तफा के मुडिठो मुहम्मदन अबाइना होर कजो इंत नखमन खामतन। मुस्तफा करीम पगंजे नक जो पानी बहर कढ जमीन ते उछलायो डिठो त सहाबा महबूब जे नक जे पानी के जमीन ते मिट्टी ते किरण कोन ॾिनो। बदलक बिहा वजहहु वजिल्दा पंजे हथन में वठी पंजे हथन जी हथेड़न सा ये नक जे पानी के मलीन पिया। ये मानो हथ इत्र लगाइंदो वा अत्र के तादतन सा मलींदो वा ये हथ जे तिन सा मले करे पंजे चेहरन ते पंजे सीनन ते लगाए रहा हुया। सुभान अल्लाह। महबूब जे नक जो पानी बा करण वाला केर हुआ। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि तारीख कबीर के अंदर जी वजाहत बयान दी। फरमाई था एक के सो खावती का सहाबी हा जलील कदर सहाबी अव्वलीन मिनल मुहाजिरीन वल अंसार अशरा मुबशरा में शामिल खुलफाए राशिदीन महदीयीन नामल में शामिल। ओए मुझे महबूबा दा सहाबी अब अच्छा उनके अकुल को न हो छा ओए समझे को प्यार रखन नक जे पानी के के था हथन में खणी वरी उनके पंजे चेहरन ते लगायो। पर सहाबा के खबर हुई त महबूब की कदर कीमत छागे असा जे नक जे पानी जो हाल पियो आ। पर जे महबूब जे पाक नक जो पानी मिली वने त सहाबा जे अकीदे के मुताबिक यो नक जो पानी कोसलो तस्लीम जे पानी खा वधीक मुसक्का मुजल्ला मुसफा ऐं पाक वाहे। तॾहिं त पंहिंजे चेहरनि ते लॻाइनि पिया। पर शान त इहो आहे जो अल्लाह वाली से पिया कोन पियो ॾिसे। कुरान नाज़िल पे थियो ये कोन त कुरान नाज़िल थी खत्म थी चुको हो। रब का आयत नाज़िल करे हां त मुस्तफा तुझा सहाबी छा पिया कन। महबूब पाशार अलैहिस्सलाम एही का शे जेका मुस्तफा जी शरीयत में नागवार ना पसंद हुजे हां त मुझो महबूब ना फरमाए हां जो त मुस्तफा जी जात इया। सहाबी फरमाइन था मुहम्मदुन मिन सुयूफिल्लाह मसलूल। मुस्तफा जी शरीयत इया जे उघाड़ी चमकदड़ तलवार आवा जेकरे खुदा जे तौहीद ऐं शरीयत जे खिलाफ अमल सदा हा त ये सख्त थी विदा या उघाड़ी तलवार। पर मुझे महबूब मने कोन के सहाबी छाता कयो ही छा मालूम थियो। मालूम यो थियो त मशीयत इज़्ज़ती भी इहा हुई त इरादत मुस्तफा भी इहा हुई त महबूब जी जात जो कद्र सहाबा जेको तमा कयो महबूब जे पाक नक जो पानी त वडी शय आ। पर मुस्तफा सा मंसूब हर उहा शय जेका निस्बत महबूब जी रखे थी अल्लाह जी बारगाह में उहा कोसल तस्लीम जे पानी का वधीक मुज़क्का ऐं मुजल्ला ऐं मुसफ़ा। महबूब जी कड़ी सहाबियानी रात जो मुझा हबीब इहो मक्के जो वाक़ियो। सहाबा जॾहिं चंद मुसलमान थिया 10-12 जो तादाद थियो कुछ सहाबी आ उन्हनि पाण में मशवरो करे इहो फैसलो कयो
तो कुरैश मक्का महबूब जे कत्ल जे दर पे आहे। हिफाज़त करण वारो अल्लाह हुआ, पर ज़ाहिरी तौर ते दुनिया में असांजी ड्यूटी आहे। महबूब जो इंतजाम आराम जो कॾहिं के रात कंहिंजे घर थे त कॾहिं कंहिंजे घर थे। तां त कुरैश मक्का खे ख़बर न पइजी सघे। उन रात महबूब के सहाबियानी जे घर में तरसियल हो। रात जो सर्दी की मौसम हुई। महबूब रात जो उथिया, महबूब जी ज़ाती बाबरकात के पेशाब जो बोल मुबारक जो इरादो थियो। सर्दी हुई। उन कमरे में जिथे मसरी रखियल हुई उते मिट्टी जो बर्तन हो। महबूबन उन बर्तन में उहो उन मक़सद लाइ रखियो वियो हो पंहिंजो बोल मुबारक पेशाब मुबारक उन में कयो। रात जो सहाबियाणी उहा महबूब जे समाला उथी, उनखे उन लगी। उन बर्तन जो पानी समझी पी वठे। ये खसाइस कुबरा जी हदीस आहे। कई उलमा इनखे नकुल कयो आहे, कई मुहद्दिसन सबूरन। सुबह थी महबूब फरमाए त हिन में पेशाब हो, वो काॾे वियो? साहब याज़ कयो, या रसूल अल्लाह, मां त पानी समझी पी छॾियो। फरमाए तो महसूस कोन थियो। चए पई मुंहिंजा हबीब मूंखे ॿ शयूं महसूस थियूं। हिकु ख़ुशबूअ जी खुशबू हुई, ॿियो उन जे अंदरि गुलाब जे अर्क खां वधीक ज़ाइक़ो। फरमायो अल्लाह तुंहिंजे लाइ ख़ैर करे तो पी छॾियो। हाणे ॿुध, क़यामत ताईं अल्लाह तुंहिंजे इन पेट में कॾहिं दर्द न रखंदो। समझो था? अबायो सहाबा जो किरदार हो, चाहत हुई। मुला त रुगो मीलाद मल्हाइण ते चढ़नि था। उन ज़ाहिर दीन खे कहिड़ी ख़बर त यार जो क़द्र छा आहे। सहाबी मुस्तफ़ा जे नक जे पाणीअ खे पंहिंजे चेहरनि ते पिया लॻाइनि। न ख़ुदा मना कयो न मुस्तफ़ा। अॻिते ॿुधो, इन हदीस जा जुमला व इज़ा तवस्सअ क़ादू यक़तिलून अला वुज़ूइही। मुंहिंजा हबीब वुज़ू पिया कनि, आंगन मुबारक जी पूरन मां, ठूठिन मां, चेहरे अनवर जी दाढ़ी मुबारक जे वारन मां पानी जा जेके छींटा फुड़ा निकल पिया कतरा। सहाबी उन पानी के हासिल करण जे लाइ हिक ॿिए खे सबक़त पिया कनि, धिका पिया ॾियनि त पानी मूंखे मिले। ॾिसण वारो थो चए कादू यक़तिलून अला वुज़ूइही। जेतो अल्लाह जी इज़त जो कसम मां गुमान कयो किथे पानी जा फुड़ा हासिल करण जे लाइ हिक ॿिए खे क़त्ल न करे वे। चलिया यो जुनून, यो जज्बो या किथे त छा हुई? अबा हिकिड़ो आहे इमोशन, ॿियो आहे इंटेंशन, टियों आहे परसेप्शन। ये अंग्रेज चवंदा आहिनि त जंहिंजे अंदरि तबीयत में इमोशन जज्बात हूंदी उहो हमेशह हर दग ते कामयाब रहंदो। छो त जज्बो उहा शइ आहे, स्पिरिट हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो ख़ुदा जी ज़ाती बाबरकात जंहिं इंसान जे दिल में रखियो आहे उहो पहाड़नि खे बि पार करे वेंदो आहे त समुंडनि खे बि चीरे छॾींदो। सहाबा जे दिल में ये टे शयूं हुयूं, कुव्वत इरादी भी हुई ऐं मारिफत भी हुई त उन्हनि खे महबूब सां जज्बाती मोहब्बत खटींदो हो। अबा जेको इन जज्बाती मोहब्बत ऐं इश्क खे पंहिंजे सीने में जॻह ॾिनी। हा मुंहिंजा अदा, मुंहिंजे महबूब जो सहाबिया मुसअब बिन उमैर, नौजवान सहाबिया। उमैर मक्के में बड़ो ताजिर हो, मुश्किल ज़ैफ़रान जो कारोबार कंदो। जिंदगी शादी कंदे कई साल गुज़री बस औलाद कोन पियो थिएसि। कई सालनि खां पोइ ईअं खणी सम्झो सिकी पिनी उनखे पुट ॼाओ। नालो रखियईंसि मुसाब। हदीस पाक में ज़िक्र आहे त हू उनजी ईअं पालना ऐं परवरिश कंदो हो जीअं शहज़ादे जी कई। मुश्किल ज़ातिरान जो कारोबार हुजे, उनजो घर सोने चांदीअ सां माल सां भरियो पियो।
औलाद हो सकूं त केंदे खर्च करे हाने जो थिस त उनखे शहशाहाना ज़िंदगी में एतिरे क़दर जो हदीस पाक में ज़िक्र आहे त उनजे पाइण जेके कपड़ा ऐं लिबास ओ यमन मां ख़ालिस रेशम जो तैयार थींदो हिकिड़ो दफ़ो अगर हुन जोड़ो पातो त ॿियो भेरो उनखे दोबारा ज़िंदगी में न पाराईंदा दस्तरखान ते तरह तरह जा ताम कंहिं हुनजे ख़िदमत ते ग़ुलाम ऐं मानियूं मामूर हुयूं 16 साल के पोतो मक्के जी आबादी उन वक़्तु 5 लख हुई पर 16 साल जी उम्र ताईं कॾहिं बि हुनजो मक्के में मौजूद हूंदे महबूब सां कॾहिं मुलाक़ात कान थी आका सां कॾहिं मुआन कोई कोन थियो पंहिंजी मस्तीअ में ख़ुशि पैसे दौलत जी का कमी कान कई हुन जा दोस्त शिकार ते वञे साहबी फरमाइनि था त घोड़े ते सवार थींदो हो त 3 कोहनि जे पंध तां उनजे कपिड़नि जी चमक खुशबू नज़र ईंदी चमक नज़र ईंदी हुई उनजे जिस्म ते जेको इतर लॻल हो उनजी खुशबू 3 कोहनि जे पंध खां ईंदी एतिरो जो क़ीमती लिबास जो रहन सहन शहनशाहाना ज़िंदगी पर हाउ मुंहिंजा अदा इहा उनजी इब्तिदाई ज़िंदगी हुई पर जॾहिं इश्क लॻो त पोइ उनजो हाल छा थियो पहिरीं मोहब्बत सां झूमी दुरूद पढ़ो त मां अर्ज़ कया सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि अब थकजी पिया सब ये थकजी पिया तो मां दुआ ही बना बस ये न थकिया तो वॾे आवाज़ सां अहिड़ो दुरूद पढ़ो जो मूंखे ख़बर पए त तव्हां जागो ठाही तव्हांखे मतिलबु शौक़ बि आहे वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु मूसा 16 साल उम्र जवानी जो आलम हिकड़ी सुबह जो गुस्ल करे नवा कपड़ा पाए पंहिंजे घर जी खिचे मां निकतो खुशी खुशी अचे पियो इत्तेफाक सां जे घिटीअ मां अचे पियो उन घुटीअ जे ॿिए पासे मुंहिंजा सोना हबीब पिया अचनि महबूब जी ज़ात खे ॾिसण खां पहिरियां हिन त रुॻो पंहिंजी ज़ात खे ॾिठो हो पंहिंजी ख़ुशीअ में ख़ुशि हो सम्झंदो त मूं जहिड़ो को शहज़ादो मूं जहिड़ो को हसीन हुस्न वारो को ॿियो हूंदो ई कोन पर जीअं जो महबूब जी ज़ात खे ईंदे ॾिठई ॾिसंदे ॾिसंदे ये जो मुंहिंजा महबूब वेठो आया मुसब जी निगाह मुस्तफ़ा जे पाक चेहरे ते पई जीअं जो चेहरे ते पई त कदम रुकिजी विया बीही वियो महबूब जे पाक चेहरे ते निहारे ॾिसंदे ॾिसंदे बिटाई रहमतुल्लाह अलैह तो फरमाए खाओ ॾिठी जिने हे कार सूरत सागण जाम जी ॾिठी जिने हे कार सूरत सागण जाम जी सुख थी सुनियो की न की हरे साण भतार खिड़ियूं घणा धार काहे पयूं कुनन में शहज़ादाना ज़िंदगी के ॾिठो पर जो महबूब जे पाक चेहरे ते निगाह पई मुसाब खां हर शइ विसरी वई कदम रुकिजी विया ये जो मुंहिंजा महबूब आया मुंहिंजे महबूबन पाक निगाह
निगाहों सा मुसाब दे निहार अखियों अखिन में मिली अखियों चार थियूं ॾिसण सां दिल लगी बैठो हाने ज़बान ते गुफ्तगू नागे महबूब के ॾिसी ॾिसी महबूब वेठो आया महबूब जी ज़ाते बाबरकात पंजा ॿई नूरानी हथला पंजा ॿई हथनि जो तरियो मुसाब जे चेहरे ते ॿिन्ही गलनि ते हीअं रखी पुछियो पर मैं मुसाब ॿुधा छा पोइ ॾिसी कदे मोहब्बत सां मुलाकात कान थी 16 साल उम्र में हाने महबूब के ॾिठई वरी महबूब नालो जो ॿुधायोसि त अर्ज़ तो करे सोना मां त तव्हां खे कॾहिं ॾिठो ई कोन्ही अव्हां खे मुंहिंजे नाले जी कीअं ख़बर पई पाण फरमाए मुसाब मां तोखे बि सुञाणा तुंहिंजे पीउ खे बि सुञाणा तुंहिंजे माउ खे बि सुञाणा पर ख़ुदा जी ज़ाते बाबरकात मूं मुहम्मद खे ओहो कमाल अता कयो आहे क़यामत ताईं जो कुझु ईंदो मां मुस्तफ़ा सभिनी खे सुञाणा ऐं ॼाणा थो सयावा के रहो पर मैं मां मोहम्मद रसूलुल्लाह साईं को मुखे पंहिंजी गुलामी में वठो पंहिंजो गुलाम बनायो पाण फरमाए मुसाब जेकॾहिं ईमान में दाख़िल थींदे त या मुंहिंजी गुलामी सस्ती कंदी इहो सौदो सस्तो न आहे अबा यार जी जंहिं शइ ते नज़र पइजी वञे इंतिखाब थी वञे पोइ कंहिंखे मक़ाम मारिफत मिलणो हूंदो आहे त पोइ इम्तिहान बि फरमायो त मुसाब या गुलामी या दौलत सस्ती न आहे असीं छा करणो पवंदो पाण फरमाए तुंहिंजा ये ठठ वींदा तुंहिंजो लिबास वींदो तुंहिंजो अबो अम्मा खां तअल्लुक़ रिश्तो नातो टुटणो पवंदो ए सभु तकलीफ़ूं बर्दाश्त करे सघंदे मुसाब सोचे ॿुधा अगरि ये सभु शयूं वापसि करे अकेलो इन राह ते अचण लाइ तयार थी त पोइ मां मुहम्मद तोखे कल्म पढ़ाए पंहिंजे गुलामी में आणे मुसाब तो चे सोना जे करे तोखे न ॾिसां हा त पोइ मां इहे ॻाल्हियूं सोचां हा पर जॾहिं खां तोखे ॾिठो थम दिलो जान दोनू फिदाए मुहम्मद खुदा हमको कर खा के पाए मुहम्मद दिलो जान दो साईं मां पंहिंजी दिल बि ॾेई चुको आहियां हा हाणे गुलामी में आहियो मबन कल्मो पढ़ायो ईमान में दाख़िल कयो मुसाब ख़ुशी ख़ुशी हाणे ज़िंदगी गुज़ारे पियो ए ॾिहाड़ा हा